जो सेंटर है एहसास किफ़ालत ऐं पुराणो जो नालो जो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो उन जे हवाले से अॼु हिते काज़ीमत में टियों ॾींहुं वारो आहे जेके पैसा इमदादी रक़म जेका उहा हले पई, पर हिते जेके इंतज़ाम जेका आहिनि उहो वफ़ाक़ी हुकूमत हुजे या ॿिया जेके इदारा हुजनि उन्हनि न त औरतुनि जे वेहण जे लाइ को हिफ़ाज़ती के वेहण जे लाइ के क़दम खयां आहिनि ऐं न त वरी उन्हनि खे को SOPs ते को अमल कराए पियो वञे। असांखे 500 कटसो हा पोइ मिली सॼो का लालच हा छा चयूं 500 असां कटसो लालच। एक औरत जेका है वह 11,500 ॾेखारे पई, हिन जा 12,000 रुपया पैसा ज़रूर आया आहिनि, पर हिन खे 11,500 रुपया ॾिना अथनि, जॾहिं त बेहसी ऐं इंतज़ामी लापरवाही जी हद ई आहे त हिन औरत खे जेका आहे उहा रसीद बि न पिया ॾियनि ऐं अहिड़े नमूने सां जेका दावा कई पई वई त असां पैसनि जी कटौती कोन पिया कयूं, जॾहिं त BSP ऐं एहसास किफ़ालत जा ऑफिसर ख़ुदि अंदरि वेठा आहिनि ऐं उहे मशीन जे मथां बीहण जे बावजूदि बि जेका हिन अदी खां औरत जेका इन खां 11,500 रुपया ॾिना 500 रुपया कटे थी कई अथनि। अहिड़ियूं खोड़ सारी औरतूं जेके दावूं कनि पियूं 11,000 11,500 11,500 हाँ पैसा कटिया अथनि 500 कटिया अथनि 500 कटे अथनि। हाँ कहिड़ो असां पाण ग़रीब आहियूं हुतां कढराया अथसीं। कहिड़े हंधा कढाया अथव? हो हुन परे पासे परे पासे हाँ घणा कटौती कनि पिया? 500 कटिया अथनि चवनि 1,000 ॾियो 1,000 असां हिननि खे ॾियो, असांजा पाण ग़रीब आहियूं, बच्चा नंढड़ा आहिनि, केरु थो कंहिंखे ॾिए। असां त 3 ॾींहं भाड़ा करे आया आहियूं। हा असांखे त पैसा ई नथा मिलनि, चवंदा अञा पैसा कोन आया अथव, पर चवनि था त 15,000 आया अथव। लेडीज़ पुलिस आई कान्हे का भाई, किथे आई आहे लेडीज़ पुलिस हुजे त एतिरी रश थिए। होॾां जेका इंतज़ामिया अंदरि जेका इंतज़ामिया उनजो चवणु आहे त जेको नेटवर्क जेको सिलो आहे मथां खां, जंहिंजे करे मुश्किलातूं पेश अचनि पियूं। पुलिस मोकिले कैमरा टीम सां गॾु अलाए सियाल टाइम न्यूज़ काज़ी।